वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि जी शुरूआत कंदासीं हिन अहम ख़बर सां। अहांखे आगाह कंदा हलूं। सुद समावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त पाकिस्तान डायमंड जुबली तक़रीबन ते समूरो मुल्क ख़ुशि आहे। मुल्क जे हवाले सां कयल कमनि खे सियासत जे वर न चाढ़णु घुरिजे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मरियम औरंगज़ेब चयो त पाकिस्तान जी जिदोजहद आज़ादी ऐं तामीर ऐं डिघो सफ़र आहे। एक भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कंदा हलूं। सुद समावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त पाकिस्तान डायमंड जुबली तक़रीबन ते समूरे मुल्क ख़ुशि आहे। मुल्क जे हवाले सां कयल कमनि खे सियासत जे वर न चाढ़णु घुरिजे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मरियम औरंगज़ेब चयो त पाकिस्तान जी जिदोजहद आज़ादी ऐं तामीर ऐं डिघो सफ़र आहे। मरियम औरंगज़ेब चयो त पाकिस्तान जे डायमंड जुबली तक़रीबन ते समूरो मुल्क ख़ुशि आहे। पाकिस्तान जी तरक़ी ऐं जमहूरी दौर जा समर निमाया आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर चयो त पाकिस्तान जॾहिं बि जमहूरी दौर मां गुज़रियो उन जो फ़ाइदो अवाम ताईं पहुतो आहे। हुन चयो त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सुभाणे री रिकॉर्डेड तरानो लॉन्च कंदो। क़ौमी तराने जी रिकॉर्डिंग में 155 गुलूकारनि ऐं 48 मौसीक़ारनि समेत ॿियनि फ़नकारनि पिणु हिसो वरितो आहे। क़ौमी लॉन्चिंग क़ौम लाइ फ़ख्र जोगी आहे। जी नाज़रीन, अव्हांखे आगाह कयूं पिया। सुद समावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त पाकिस्तान डायमंड जुबली तक़रीबन ते समूरो मुल्क ख़ुशि आहे। मुल्क जे हवाले सां कयल कमनि खे सियासत जे वर चाढ़णु न घुरिजे। अव्हांखे आगाह कयूं पिया। जश्न आज़ादी जी 75वीं सालगिरह जे मौक़े ते मरियम औरंगज़ेब नाज़रीन इस्लामाबाद में ख़िताब कयो आहे। संदसि चवणु आहे त पाकिस्तान डायमंड जुबली तक़रीबन ते समूरो मुल्क ख़ुशि आहे। मुल्क जे हवाले सां कयल कमनि खे सियासत जे वर चाढ़णु न घुरिजे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मरियम औरंगज़ेब चयो त पाकिस्तान जी जिदोजहद आज़ादी ऐं तामीर डिघो सफ़र आहे।